हिनन रणिन सा इनकलाब नहीं दो, हिनन नारन सा इनकलाब नहीं दो, हिन जिंदाबाद ऐं मुर्दाबाद सा इनकलाब नहीं दो, हिन रुगो रोडन ऐं रस्तन ते बीहण सा इनकलाब नहीं दो। इनकलाब जे लाइ अमली तौर ते वोट जे पर्ची जे ज़रिए धरती जे ख़द्दारन खे मुस्तरद करणो पवंदो। इनकलाब जे लाइ वोट जे पर्ची जे ज़रिए गरीबन जे नौकरन के खपाइण वारन के मुस्तरद करणो पवंदो। तब्दीली जे लाइ गटरन जा पैसा खाइण वारन के वोट जे ज़रिए मुस्तरद करणो पवंदो। सबाझड़ी सिंध जे मिस्कीनन ऐं मज़लूमन के उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ मैदान ते निकिरी करे वोट जे ताक़त सां इन्हनि जे महलात में ज़ल्ज़लो पैदा करणो पवंदो। आस्ते था चओ इंशाअल्लाह, आस्ते था चओ इंशाअल्लाह। 26 जून ते फैसलो तहां के करणो है। मां पगर वाए वाए थकजी पियो, मां पंहिंजो हक़ पूरो कयो। मां शहीद ख़ालिद महमूद खां पोइ तहां के अकेलो नाहे छॾियो, सिंध के अकेलो नाहे छॾियो, सिंध जे मज़लूमन के अकेलो नाहे छॾियो। हाणे फैसलो तहां के करणो। मां पंहिंजो कम पूरो कयो, हाणे तहां जो कम आहे। त 2 हज़ारन ते किरास ते धड़के ते दहमान ते दाबे ते हाणे त हालत इहा आहे जो हिन पन्ने आकिल जे एमएनए जो पुट 18 सालन का हितों जो एमएनए 18 सालन का कारकर्दगी इहा अथस। एडी खिदमत कई थई, एडी खिदमत कई थई, एडी खिदमत कई थई जो हाणे एमएनए साहब जो पुट जिनसी कुरान खणी थो वञे त वोट ॾियो। बुद्धि नथा मरो जो ये डी है ॾिसणा पिया अथव त माण्हुनि खे क़ुरान में था के वोट जे लाइ अहिड़ी बेग़ैरती जे इक़्तिदार खां इज़त सां घर में वेहो उहो भलो अथव। लूसण जो नक अथनि, हया शर्म त अथनि ई कोन। धड़कन ते, धौंस ते, दांदली ते, ट्रांसफार्मर ते, किरास ते, 2 हज़ारन ते तहां भंगे जे कुंडे ते घोट घोटा नारे भुटो जीए भुटो ठया त तहां आसमान में फरिश्ता ईंदा आहिनि वोट ॾियण, तहां ॾींदा आहियो। फैसलो तहां के करणो, फैसलो सिंध जे अवाम के करणो, फैसलो मुझे अमड़िन बहनुन ऐं न्याणियुनि खे करणो आहे, फैसलो सिंध जे वासन के करणो आहे त उन्हनि खे काॾे वञणो आहे, उन्हनि खे इलेक्शन में कहिड़े करवट बीहणो आहे। मां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो आहे, हाणे तहां खे पंहिंजो फर्ज़ पूरो करणो आहे। वोट जो तव्हांखे अलाए 5 साल रड़ियूं था कयो, बाक़ी वोट जो अलाए छा थो थिए, अलाए कान निंड जी गोरी खाई वोट ॾियण था वञो, अलाए छा था कयो। इहे 2000 इन्हनि जे पीउ जा आहिनि, यो ट्रांसफार्मर इन्हनि जे पीउ जो आहे, इहो घिटी या नाली इहो किरास इन्हनि जे पीउ जो आहे। अॼु फतवा थो ॾियां, फतवा ॾियणो मुंहिंजो कमु आहे न, कान फतवा बि इहे ॾींदा क़ुरान खे मञो। हाणे फतवा जो इख़्तियार मांखो न वठिजो, उहो मां ते रखिजो, मथां इहो बि भोतारनि ते पटको रखो। अॼु फतवा थो ॾियांव 2-2 हज़ार ॾियनव, 5-5 ॾियनव, 10-10 ॾियनव, ट्रांसफार्मर ॾियनव, बिजली ॾियनव। शर्फ जी त बिजली कटे विया आहिनि त पुट छो बीहारियो अथई। बिजली ॾियनव, ट्रांसफार्मर ॾियनव, जेको ॾियनव क़ुरान ते वठिजोन, वोट बि क़ुरान ते न ॾिजोन, गुनहगार न थींदो। मां फतवा ॾेई थो वञां। तड़ियो वेठो 2 हज़ारनि जे लाइ। अड़े अहिड़ी ॻाल्हि आहे छोरा त मां थो 2 हज़ार जी आहे। वारा मौलवी बि सभा सादा आहे, अलाह जो कसम चवां तो 2000 वठिजोन, क़ुरान ते चो नारे तकबीर। बाकी धौंस, धांधली, आरोज, डीआरोज, पोलिंग को तब्दील करे, बल्दियाती बिल पास करा है, इलेक्शन दा खटण चाहिए, खिदमत कई आ सिंध जी, न हटायो न पोलिंग यू, आरोज डीआरोज के धमकियों न दियो न, वार्ड तब्दील न कयो न, हल्का तकसीम न कयो न, खिदमत कई थव न पुटऊ छडियो न पंहिंजे हालत सिंध के अचो रोड ते था बीहूं, खबर पवंदी त आवाम तहां सां गॾा या आवाम जमीयत उलमा इस्लाम सां गॾा। बाक़ी धोंद ते, धांधली ते, धोस ते, आरोज डीआरोज, पोलिंग ते, हल्कन ट्रोण ते इलेक्शन खटे बिलावल साहब के रिजल्ट ॾियण न चाहियो त असां अवामी पार्टी आहियूं। इन्हनि जे रोब में न अचिजो, इन्हनि जे धमकिन में न अचिजो, इन्हनि जे दाबन में न अचिजो। उहे ॾींहं वया
कुकड़ चोरी है बकरी चोरी है केस में मुझा कारकुन बदजंदा हा को जवान जो पुट है उथे मुझे के कारकुन की तरफ मेरी अखसा दिसे अखियों न कढ़ा सचाई जो निंदण का ना है मुझा कारकुन शीह जे कुलते खबरदार 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 जमीयत जे कारकुन जे तरफ मेरी अखसा दरिस जो न त तहां जो जीण चंचाल कदा से मता समझो तो है निंदड़ का लावारिस है वारिसी वारा है निंदड़ का ना है मालकी वारा है 26 तारीख ते ठप्पो छाते आस्ते मता आवाज पुजे बंगले ताई नचो गलाए उन के तो 2000 जो आसनो मिलिया तो के चैन जो मिलियो या छोकरा हाने तो फतवा दी नहीं तो मामा 5 मिलन में 10 वठो कुरान ते वोट भी न दिजो ठप्पो छाते ठप्पो छाते ठप्पो छाते ठप्पो छाते ठप्पो छाते ठप्पो छाते ओ मुझा मजदूरो ठप्पो छाते मुझा तालिबो ठप्पो छाते मुझा उस्तादो ठप्पो छाते ओ मुझा व्यापारियो ठप्पो छाते देवबंदियो बरेलवियो सियो मुकल्लिदो गैर मुकल्लिदो ठप्पो छाते ओ मुझा हिंदुओ ठप्पो छाते किताब वकीलों ऑफिसरों दुकानदारों मजदूरों रेडी वालों ठप्पो छाते मुझो आवाज पुजदो हूंदो घरन में ओ मुझो अमड़ियो मुझो भेनरियो मुझो न्याणियो ठप्पो किताब ते